एक ॾींहुं श्री कृष्ण भगवान ॾिठो त पूजा जी तैयारी हली रही आहे। भगवान नंद बाबा को पुछो, बाबा का है रियो है? नंद बाबा गोप ग्वाल वेठा चवनि था, पुट राजा इंद्र जी पूजा जी तैयारी थी हले। तो ॾिसो भाई, भगवान राजा इंद्र जी पूजा हटाए करे गायन जी ऐं गोवर्धन गिरिराज महाराज जी पूजा था कराए, गोवर्धन पहाड़ जी। गोवर्धन केर? पाण ई गोवर्धन रूप में प्रकट थिया। त हाणे सोचो तव्हां कि भगवान ॾिसनि था मूंसां एॾो प्रेम था कनि कि हिते मुंहिंजो ऑर्डर न हलंदो, हिते ॿी लीला करणी पवंदी। अगर भगवान चवंदा मुंहिंजी पूजा कयो तो भगवान के बजाय कढना है दारी के, बड़ो भगवान बनो घूमतो फिरतो है, खुद को का समझतो है, चल बाजू हट। भगवान समझिया हिते असांजी दाल गरण वारी ना है। भगवान गाल ये घुमाई, चरखो घुमायो। अच्छा बाबा, राजा इंद्र की पूजा काहे को है रही है? बेटा वो बरसात करते हैं, बरसात से अन्न पैदा होता है, अन्न से जीवन चलता है, हमें सुख मिलता है, तभी पूजा करते हैं। भगवान चवंता बाबा सुख दुख हानि लाभ तो पंहिंजे कर्मनि सां मिलंदो आहे। अरे पुट कहिड़ी ॻाल्हि तो करें, कई सालन को वॾा पुरखा पूजा कंदा आया आहिनि, राजा इंद्री त बरसात कंदो आहे न। अच्छा बाबा ॿुधो, हिकु सवाल जो जवाब ॾियो। अगर अधु माण्हू पूजा कनि था, हा अधु नथा कनि, पोइ राजा इंद्र छा अधु बरसात कंदो? अधु खेतनि में न कंदो बरसात? मान लो 100 माण्हू 50 पूजा कनि था, 50 नथा कनि, सभिनि जा खेत गॾु गॾु आहिनि, त राजा इंद्र छा कंदो? अधु जॻह ते बरसात कंदो, वरी हिते कंदो, हिते न कंदो, ॾिसी ॾिसी करे बरसात कंदो। हाणे त दिमाग़ चक्कर खाइण लॻो। ये कन्हैया तूं छा थो चएं भाई, असांखे चक्कर में विझी छॾे? बाबा मां इहो ई थो चवां, असांखे जीवन तो मिले गोवर्धन महाराज जे द्वारा, जाते सुंदर वृक्ष आहिनि, फल था मिलनि, गांयुनि जे लाइ हरी हरी घास थी मिले, जमुना जी थी वहे, उन्हनि जी पूजा कयो। हे गायूं असांजो असली धन आहे, उन्हनि जी पूजा कयो। उहो ॾींहुं मीटिंग में हली वियो। ॿिए ॾींहुं फ़ैसिलो थियो कि श्री कृष्ण ई सही थो चए। भैया कोई चए तो भाई नंढो आहे, ॿार आहे, अञा 7 साल जो आहे, ॿिया था चवनि 7 साल न। ॾिसो भैया जेको चए तो उहो ई थींदो आहे। हिन केॾा केॾा वॾा वॾा कारनामा कयनि, पूतना मारे छॾी, छा छा न कयो। सभु हिक मत सां स्वीकार कयूं, भाई हलो अॼु गोवर्धन भगवान जी पूजा थींदी। अरे भैया कीअं पूजा थींदी आहे? ये 56 भोग ठाहियो, तरह तरह जा पूरी पकवान ठाहे खणी हलो। सभु खणी करे गिरिराज महाराज वटि आया, गायन खे वठी आया, मालाऊं पाताऊं, हा न। हरे राम हे हरि, ध्यान जो भाई, श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ग्वाल बाल चवण लगा, कन्हैया असांखे त पतो बि न आहे गिरिराज जी पूजा कीअं थींदी आहे, कीअं पूजा थिए। तीअं भोग पोइ लॻाइजो, पहिरियों सनानु करायो। ठीकु आहे भैया। यमुना जी मूं 1000 कलश भरे आया ऐं सनानु कराइनि। थकी पिया, पसीना पसीना थिया। अरे कन्हैया हम तो हार गए रे, 1000 कलश चढ़ाए हैं, इसकी तो मूछ भी नहीं भीगी। हिन ॾंद खे पाणी न लॻो आहे, भैया काॾो सनानु कराईंदासीं? भगवान चयो घबरायो न, असां प्रार्थना कयूं था, गिरिराज महाराज मानसी गंगा हिते प्रकट कंदा, पोइ हितो ई सनानु कराइजो। चई अच्छा, भगवान तो खुद ही हुया, ॿियो केरु हुयो? भगवान भीतर ही भीतर मानसी गंगा की आज्ञा ॾिनी और गिरिराज रूप में हथ जोड़े चवंता, हे गिरिराज हम थक गए हैंगे, आप थोड़ी कृपा करो, मानसी गंगा प्रकट करो। यानी मन जे भाव सां हिते ई गंगा प्रकट कयो। और तत् क्षण गंगा मैया प्रकट थी वई, हिलोरियूं ॾियण लॻियूं, बोलो गंगा मैया की। हाणे कहिड़ी तकलीफ़ है, गंगा जी लहरियूं हलण लॻियूं, पंहिंजो पाण ई सनानु थिया, बची खुची कसर ग्वालन पूरी कई, बढ़िया चकाचक सनानु थियो। हाणे छा कयूं? हाणे गिरिराज भगवान खे भोग लॻो। हाणे जीअं भोग खणी आ, त भोग कीअं खाईंदा? चई तव्हां खणी वञो, अरदास कयो, प्रभु भोग स्वीकार कयो। जीअं ग्वाल बाल खणी आ, सैकड़ों हज़ारे थालियूं थाल बाल्टियूं भरे प्रसाद रखियऊं कन्हैया जे चवण ते, ऐं भगवान जे चवण जे अनुसार अरदास कयूं। जी हे गिरिराज भगवान आप प्रकट होइए। तत्क्षण श्री कृष्ण भगवान गिरिराज के रूप में पहाड़ जड़ो वडो स्वरूप धाण्यो थे, भगवान पाण गिरिराज ठही प्रकट थिया। बोलो गोवर्धन महाराज की।
गिरिराज जी भगवान की। अरे दादा रे ग्वाल बाल ॾिसी हैरान थिया, कमाल आहे त भगवान साक्षात प्रकट थिया। अॼु खां हर साल इन्हनि जी पूजा फिक्स थी वई। हाणे इन्हनि जी पूजा कंदासीं। हाणे जीअं भोजन खणी वञनि भगवान हिकु साथ चट हिकु हिकु लड्डू खणी न खाइनि, सिधो प्लेट ऐं थाली बाल्टी खणनि स्वाहा, थाल खणनि स्वाहा, ईअं प्रसाद खाइण लॻा। विश्वंबर भगवान विश्व खे तृप्त करे छॾियो। कुछ गोपियूं चवण लॻियूं थोरो ध्यान सां ॾिसते, असांजे कन्हैया वांगुरु थो लॻे। ॿी गोपी चए थी उनजो ई हूंदो, चाचा दादा काका फूफा कोई न कोई हूंदो भाई, भगवान ही तो ठही आया। हिकिड़ो ब्रजवासी चए थो कन्हैया इतने साल राजा इंद्र की देवराज की पूजा करी, दारी ने शक्ल नहीं दिखाई, हाँ कभी उन्हें चेहरो न दिखारो। धन्य है गोवर्धन भगवान, पहले ही पूजा में तत्क्षण प्रकट भये हैं, अब तो इनकी पूजा पक्की। पूजा वूजा तो करे आया, खाई पी मस्त गायन के खाराए आया। राजा इंद्र पुछी तंहिंजा आहुतियूं न पयूं, स्वाहा स्वाहा न थियो आहे, कि तव्हांजो प्रोग्राम कैंसिल। उते नव देवता प्रकट थियो आहे। गिरिराज क्रोध में भरजी आ, संवर्तक मेघ खे आज्ञा ॾिनो, जेके प्रलय में हाथीअ जी सूंड जेतिरी बूंद हूंदी आहे, हिकु बूंद हाथीअ जी सूंड जेतिरी चौड़ी। हाणे प्रलय चई वृंदावन वही वञे पूरो गिरिराज सहित, नजर न अचे ईअं बरसात कयो, पूरे संसार जी प्रलय वृंदावन में कयो। भगवान सम्झी आ हिन जो अभिमान तोड़न जे लाइ लीला कई आहे, हिन जो अभिमान अञा वधी वियो आहे। हाणे पूरी घनघोर बरसात थी वई, डुकंदा डुकंदा सभु श्री कृष्ण ॾे आया। भगवान चयो हलो जंहिंजी पूजा कई त ओॾे ई हलो। भगवान पूरी वृंदावन गायूं बछड़ा ग्वाल बाल गोपियूं गोप वठी करे उते आया ऐं चवण लॻा हिननि खे प्रार्थना कयो, हे गिरिराज आप हल्के बन जाइए, हम आपको उठा ले, हमारी रक्षा कीजिए। भगवान अॻिते विया, खबो हथ कयूं, गिरिराज जे अंदर विधऊं ऐं ईअं खणी वरितऊं जीअं कोई ईअं गुलाब जो गुल कोई खणी वठे। बोलो भक्तवत्सल भगवान की। खबे हथ जे हिकिड़ी नंढी न चीच जे नखुन ते भगवान वो गिरिराज धारण कयो। सॼी वृंदावन अंदर अची वई, मस्त मजे सां वेठा। ॿाहिरि सुदर्शन चक्र छॾे छॾियो, अगस्त ऋषि जल पीअंदा था वञनि, हिकु बूंद अंदर न आई आहे। चओ हरे राम। बल्कि ॿ चारि मटका भरे करे रखियूं, कंहिंखे प्यास व्यास लॻे त भैया काॾे वञे। चओ हरे राम। ग्वाल बाल ॾिसनि था कन्हैया भाई गिरिराज खणी वेठो आहे, चवनि था कन्हैया भी सभु लकड़ियूं वकड़ियूं लॻाइनि था, तू घबराए न भाई, तू थकी पियो हूंदे हेठि कर। भगवान चवनि था न ठीकु आहे। अरे चयोमांइ न श्रीधाम आयो जेको 35 किले वारो, बोलो न कनुआ चल हाथ नीचे कर। भगवान भेजी हा, अच्छा अच्छा भैया तने डंडी ठीक से लगाना, लाठी हाँ हमने लगा दी है, चल अब हाथ नीचे कर। वो था सम्झनि ईअं ई खयो आहे कृष्ण, ईअं 50 किलो जो हूंदो कोई गिरिराज। और जी श्री कृष्ण थोड़ी सी चीच हेठ कई, हजारे डंडा जेके लॻल आहे तड़ 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 चकना चूर थिया। सब चवण लॻा अरे पकड़ 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 कन्हैया पकड़। भगवान पकड़े वरितो, का भयो? हाँ अरे कन्हैया अच्छा हुआ तेने पकड़ लियो, अभी तो डंडे चकना चूर है गए, थोड़ी देर लगा तो कंधे भी चकना चूर है जाते, भैया तू ही संभाल। चो हरे राम। इन तरह सां 7 ॾींहं 7 रातियूं असांजे कृष्ण वो गिरिराज पकड़े रखियो। राजा इंद्र ॾिठो भाई ॿुॾी वई वृंदावन। देवता आया महाराज ओॾे धुर्रो तो उॾामे, लू थी लॻे लू। हाँ ॾिठई त पोइ अकुल ठिकाने आई, अभिमान लही वियो। हिकदम कामधेनु गऊ खे अॻिते करे आयो, मता न भगवान नाराज थियनि, मां अपराध कयो आहे, गायन ते राजी थींदा आहिनि। कामधेनु गऊ खे अॻिते करे राजा इंद्र आयो, वातावरण सौम्य थी वियो। भगवान कृष्ण सभिनि खे पहिरियों ॿाहिरि कढो, पोइ वरी वापसि गिरिराज उहें रखी करे भगवान चवनि था गिरिराज आपने सबके प्राण बचाए, आपके धन्यवाद। चो हरे राम। कामधेनु गऊ भगवान के खीर सां अभिषेक कयो। राजा इंद्र लंबी स्तुति करे भगवान जे चरणन में मस्तक रखी बारो बार क्षमा घुरी करे चवनि था प्रभु मुंहिंजो हिकिड़ो नालो स्वीकार कयो। गो यानी इंद्रियूं उन जा स्वामी तव्हां आयो, गो यानी गायूं उन्हनि जा स्वामी तव्हां आयो। अॼु खां मां तव्हांखे नालो तुंहिंजा गोविंद। बोलो श्री गोविंद भगवान की। ॾाढो प्यारो नालो गोविंद 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 गोविंद। न चवंदो गोविंद।
ख़बर अथव गोविंद चवण सां इंद्रियुनि में शक्ति ईंदी आहे, संयम थींदो आहे। गोया ने इंद्रियूं, गोया ने गायूं, अखियुनि ते राज श्री कृष्ण जो, हथनि ते राज श्री कृष्ण जो, कननि ते राज श्री कृष्ण जो, सभिनि जा स्वामी गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 गोविंद। भगवान क्षमा करे छॾियो। हे इंद्र देवराज, हाणे अभिमान छॾे करे तू राज कजा। देवराज इंद्र कामधेनु गौ माता सां गॾु भगवान जी स्तुति करे वापसि विया। ॾिसो राजा इंद्र केॾी कठिन परीक्षा कई, भगवान खे केॾो कष्ट ॾिनो, तकलीफ़ ॾिनी। असांजा भगवान 7 ॾींहं राति बीठा रहिया, वेहण जो आराम न मिलियो, लेकिन भगवान नाराज न थिया, न शाप ॾिनो, न कोई चेहरो टेढ़ो कयो, न कोई अखियुनि सां रंज थिया। छो जो हिन तकलीफ़ ॾिनी, कष्ट ॾिनो, ॾाढी मेहनत ॾिनी, ॾाढो परेशान कयो, पर हिन जे परीक्षा में तकलीफ़ में बि मुंहिंजा मित्र, मुंहिंजा ग्वाल बाल, मुंहिंजा भक्त गोप गोपियूं मूंसां 7 ॾींहं राति गायनि सां मिली करे गॾु रहिया। इन करे भगवान राजा इंद्र ते नाराज़ न थिया। अब ब्रह्मा जी कोई ख़ासि तकलीफ़ न ॾिनी भगवान खे, भगवान रूप अनेक धारण कया, उहे ई त आहिनि, लेकिन भगवान ब्रह्मा जी सां ॻाल्हायो बि कोन, छो जो हिन मुंहिंजे भक्तनि खे, ग्वाल बाल सखाउनि खे, बछड़नि खे मूंखां साल भर दूर करे छॾियो। इहे आहिनि भगवान। बोलो भक्त वत्सल भगवान श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे गोपियूं पुछनि, तूं सच ॿुधाए, तो में ताक़त काॾों आई? कृष्ण चवनि था तव्हांजो ई मक्खन चुराए चुराए खाधो आहे, हुनजी ताक़त आहे। ग्वाल बाल चवनि था सच ॿुधाए, चवनि था जंहिंखे मां ॾिसंदो आहियां, हिकिड़े बाबा को मंत्र वरितो, पोइ मां जंहिंखे ॾिसंदो आहियां उनजी ताक़त असां वटि हली ईंदी आहे। मन सुखा चए थो, ई त मां ॾिसां, मां एॾी मक्खण खाई करे रोज़ कसरत थो कयां, दुबलो छो थो थींदो वञा? चवनि था न सच ॿुधाए। तॾहिं भगवान चवनि था, कछु माखन को बल रहियो, कछु गोपन करी सहाय, और श्री राधा जी की कृपा से मैंने गिरवर लियो उठाए। गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण, गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण। हे गिरिराज धरन प्रभु तुम्हारी शरण। गिरिराज